मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई नवी दे पड़ा सिपाही सा खाली हल्की सा अरे खीसन सागर दिमाग में खाली थई जा वो क्या साहब है ओडा लगे तो स्टील वांडरो थसे हाने ने पकड़ ले का तेज रफ्तार आई शे खपे गाल भली के दी बुढ़ल पर कोड़े खां तेज रफ्तार छा या त साडो कोच हुजे या त डबल केबिन गाड़ी असां तो मोबाइल ही कोने वडा तो खेमने ने कमदार कोड़े वांगुर पेट्रोल पियो पो तो पुली हुई दे या गाल भली कई थई त कमदार कोड़े वांगुर पेट्रोल पियो पर कंखे प्यारणो आ इहो फैसलो पो था कई तू वन पेट्रोल वठिया पर जहाज वारो पेट्रोल जहाज वारो हां ओना वारो को वदा तुझी सोच के सलाम आ इहो भलो कम कयो थे पावली ये मां हथ थी बदई भला तू या दो वाली माणन के मथे सुर विझण जे ला जाव आयो छा अल्लाह दिस अम्मा तो के हिकड़ी लपाट हई अम्मा 4-5 लपाट हणदी सही दिस भेण नाई माठ कर मां तुझी भेण ना है अदो लालू चवे पयो छा पे चवई लालू इहो ही त तू मासी सुरली जी सगी थी नाही न न तू अम्मा जी सगी थी इने जी गवा मां आया छो तो मु तोखे नडे होंदे कच्छ देखायो आ ये जेके तू सिंगू कढंदी होई न यो नक भी तुजो मां साफ कंदी हुस जो हींअर ताईं भी वही थो वेठो त पोइ अम्मा मुंहिंजी ख़ुशीअ में ख़ुशि छो न आहे मूंखे मवाली सां गॾु चाचे घोबाटी जे घर रहणो आहे इने में त मां भी खुश आहियां त कॾहिं था घर खाली कयो छा मुंहिंजो मतलब त अल्लाह करे अम्मा खे जॾहिं समझ पवे तूं समझाए न अम्मा खे छा मां समझाए अम्मा खे जॻह लालूअ जी कोन थी ॿुधे त मूंखे लपाट हुन ते देर कंदी अम्मा तू भी खणी छडीस भला त पंजनि सावरनि ॾे वञे कॾहिं बि कोन थींदो मां हिन जो हितां खटोला कढंदसि माई कसी बि हवाल वरी केड़ा पुरषण आई लालू साहब बस हिकिड़ो नंढड़ो अर्ज़ु खणी आई आहियां त पुलिस खे हाणे रोक पुलिस खे मारो क्या पर किथां मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे त पुलिस खे मना कर त हाणे मिठल ऐं वलू खे न ॿधे असां फ़ैसिलो रखण आहियूं था फ़ैसिले ॾियण जे लाइ तयार आहियूं बिल्कुलु माई कसी फिलहाल मुंहिंजो फ़ैसिले ते मूड ठहे ई कोन थो पहिरियां कमदार कोड़ो गिरफ़्तार थींदो कमदार कोड़ो सभु सचूं कंदो मिठल वलूअ जूं कचूं कंदो पोइ सभु थींदा तीका जॾहिं कोड़ो वलू मिठल सरकारी महिमान थींदा फटका सटका लॻंदा पोइ ॾिसंदासीं छा थो थिए लालू साहब ईअं न कर वलू ऐं मिठल त रुॻो भॼण टुकण में ई गुज़ारे वेंदा ओ माई कसी इहे एतिरा सोला कोन मरंदा वलू मिठल जे मां पिते खां वाक़ुफ़ आहियां ओ लालू अब एस हथ वध त फ़ैसिले जी तारीख़ रखो ओ माई जान छॾण जा घणा वठंदी हिकिड़ो दफ़ो न कयमि न हा न थींदी छो त ही पुलिस जो मसइलो आहे मां हिन में पंहिंजी जंग हड़ाइण नथो चाहियां मूंखे सभु ख़बर आहे ये सभु तुंहिंजे इशारनि ते पियो थिए तूं खणी मञी या न मञी असांजी बि तव्हां अलाह कई अथई असांजी तव्हां अलाह कई अथई अलाह ग़रीबनि मिसकीननि जो आहे बेपोच माण्हुनि जो आहे तव्हां जहिड़नि शैताननि जो न आहे थोरो सूतलीअ खे फ़ोन कयां हिकिड़ो मिनट हेलो सुतली साहब काथे ही लालू साहब कमदार कोड़े पोया हूं तव्हां का कमदार कोड़ो अञा नथो पकड़जे लालू साहब कमदार कोड़े के पेट्रोल पीतला सोब जहाज वारो वठी नथो जे मारो कयो पहिरियां कोड़े खे ॿधो पोइ वलू ऐं मिठल खे ॿधो कसिया ई सुभार जो फ़ैसिलो रखो नथा रखूं बुर्श लॻंदा आहिनि सभिनी खे बुर्श माई कज़िए के हैंडल पाण कयो बाक़ी कोड़े के गिरफ़्तार करण लाइ असां बंदोबस्त कयो आहे ठीक आहे अदा नंढा जीअं था वॾा सेठ धणी बख़्श बि चङो मुड़ुसु हुयो वरी वल्लू बि चङो मुड़ुसु थियो पर सही लालूअ जा भाग ई पंहिंजा हा त वॾा ईअं त आहे अदा नंढा ॾिस न कंहिंखे बि कोन थो छॾे एॾा मिठल ई वल्लू गिरफ़्तार थिया वॾा कमदार कोड़ो सघो अरे शुक्र कयो असांजो मुल्क हलाइण जे लाइ लालू जहिड़ा माण्हू अटे में लूण जी बराबरि आहिनि डीज़ल ते
न त असां जहिड़ा हड़ खाऊ बुख मरी वञनि। हाँ उस्ताद सही थो चई, जेकॾहिं हिन मुल्क जा चङा ईमानदारीअ सां कानून ऐं इंसाफ़ जा पाबंद रहनि, पुलिस ऐं कोर्ट जे मामलनि में ॼंघूं अड़ाइण छॾे ॾियनि ऐं मुल्क अधे ईदन ऐं तो जहिड़े माण्हू खां साफ़ थी वञे। हा साईं, तूं त मुसले तां लही कोन थो जो उस्ताद ई मूंखे पाण खां तार थो करी। अरे असां बि उस्ताद विलायतीअ जा शागिर्द आहियूं, ईमानदारीअ सां पाण ठहूं ई कोन, कानून ऐं इंसाफ़ जो एहतराम कयूं ई कोन। शागिर्द ना फरमान जी उस्ताद विलायती शैतान। यार ॾाढा ॾुखिया थींदासीं डीज़ल ते। हा उस्ताद हा। अचे वॾा पेट्रोल न वॾा अचे दुकानी जल्दी पी वञ। इहो ईसा हाणे ॻाल्हि ॿुध, मां त पिया पर मां आहियां शपकोर जो मरीज़। कोड़े खे ॾिसंदुसि कीअं, वञी ॿिए में हथ विझां पोइ वॾा बुढल खे प्यार ॿुढल खे प्यारियां, पर हे हिकिड़ो ॿोड़ो बि आहे ऐं ॿियो हिन जूं टंगूं बि नंढिड़ियूं आहिनि। कोड़े ताईं कीअं पुॼंदो? पोइ बाक़ी इहा कुर्बानी तोखे ॾियणी पवंदी। मां कोन वॾा, मां माज़ूर आहियां, मां कोन। अरे ॻाल्हि खे सम्झ, माज़ूर त आहीं। पहिरीं ॻाल्हि त पेट्रोल पियण खां अवल कोड़ो कमदार जहाज़ त कोन्हो, जहाज़ थी वियो न, हे पेट्रोल बि थोरो आहे। वॾा मां माज़ूर आहियां, मां कोन। ॻाल्हि खे सम्झ वॾा मां कोन, वॾा मां कोन, वॾा मां कोन। वॾा लॻे थो त पेट्रोल ज़ाया थी वियो, इंजन खां ट्रैक्टर वारी अथसि, असर ई कोन थियुसि, हेॾा विधोसि ऐं होॾां निकिरी वियुसि। हा यार ॿुढल, इहे पे सावधान थी विया, मां पिया त भलो हो। ओॾा तूं पीआ न त ज़मीन खां 2 फुट मथे हुजी हा, जे उॾामी न हा त दीद ते चिटी ॾेई हा ऐं भितुनि जे परे पासे ॾाढी ॾिसी हा। ॿुढल कम थी वियो, हल हाणे ईसे जो पीछो कयूं। को भी ना है घट के खां, को भी ना है घट के खां, सब चढ़ियल हिते चोट तई मश्करन जो गोठ तई, मश्करन जो गोठ तई, मश्करन जो गोठ। कमदार कोड़े जा ईसो। अरे ईसे के खॾ में परवाज़ पूरी करे पाणी थाणे ते पहुचंदो, तूं हिनखे खण। बस बाबा, न सावरनि ॾे वेंदोसि न वरी मां तुंहिंजे घर में हलंदुसि। हा अरे छोरा, छो जज़्बाती थी पियो हा? बे लूण खाधो थी जा जो ब्लड प्रेशर थी पियो थी। लालू चए पियो त घर वठी अची रहा है। बाबा ब्लड प्रेशर ना है, हे मुंहिंजे घेर जो मामलो आहे, छो त मां पावली सां मोहबत कयां थो। हा ऐं उन में थोरी थोरी इज़त बि कयांसि थो, पर साहुरा मुंहिंजी इज़त नथा कनि। छो ॿुधा? तूं ऐं लालू वॾा चिड़ा आशिक आहियो। एॾो टाइम थियो अथव शादी कए, पोइ बि ज़ालुनि खे महबूब कयो वेठा आहियो। पोइ मज़ो त इन में आहे न बाबा। बाक़ी ईअं थी रही आहे अॼुकल्ह वाई बादी आशिकनि वांगुरु। शादी करण वक़्तु माईअ खे चवंदी तोखां सवाइ मां रही नथो सघां। शादीअ खां 3 महीने खां पोइ माईअ खे मोटड़ियो सिपट हूंदो आहे। इश्क इहो न आहे जेको असां था कयूं, असली ओरिजिनल आशिक हूं, मास्टर प्रिंट। हा इहा ॻाल्हि बि सही आहे, पर हाणे घर हल न त तो चए पावलीअ वारे मसइले ते सोचूं पुट। इहा चालाकी बालाकी न कर। पहिरीं वञी लालूअ खे चओ मुंहिंजे सावरनि सां ॻाल्हाइनि, उनखे राज़ी कनि। उहे जेकॾहिं राज़ी थींदा ऐं मूंखे अचणु ॾींदा पंहिंजे पीउ जे घर त पोइ ठीकु आहे, न त न बाबा न, मां कंहिंजी ॿुधण लाइ तयारु ई न आहियां। ॾाढो को ज़िदी रहो आहीं, सफ़ा मां ते विया आहीं छा? बाबा जॾहिं तूं सम्झी थो त मां तुंहिंजे सम्झण सां कोन सम्झंदुसि त पोइ तूं पंहिंजी सम्झ छो थो मुंहिंजी सम्झ में विझी मूंखे सम्झाई? मां कोन सम्झंदुसि। अरे बाबा मां वञा थो, कयां थो कोशिशि। रुगी थियनि कोशिशि करणी, कमु न कंदव। अम्मा वञी मासी सुरीलीअ सां ॻाल्हाए न, जेकॾहिं साख पत वठे त उहा बि ॾियूंसि। वीचारो अधो मवाली ते ईअं ई वीचारो रुली वियो आहे। अमड़े मवाली रुलियो आहे पंहिंजे पिरकारनि ते। जे न लिखी ॾे हा जनरो पाड़ो त छो बुछड़ो थिए हा? अम्मा लिखीअ जो लेख आहे, के ज़ालूं मुड़ुसनि जे पोयां त के वरी मुड़ुस ज़ालुनि जे पोयां। बसड़ी अमड़ सियाणनि सच चयो आहे, भाड़े ॾे मथां भित केरे विधी कामनि। जे तूं आहे मिठल जे पोयां, मवाली पावलीअ जे पोयां। हाणे अम्मा इहा कोशिशि तोखे करणी पवंदी, जीअं अधो मवाली अचे तुंहिंजे घर में रहे ऐं तोखे नुंहं जो सुख मिले। आवड़ी अमड़े मवालीअ खे ॼणियूं बराबरि मां न आहे, पर जंहिंजो ॼणियूं आहे उन सां त मुंहिंजो संग सहंदी आहे न।
हूअं बि पछाड़ीअ में बचाई कम ईंदा आहिनि सहारो थींदा आहिनि तूं बि वञे पंहिंजे साहुराणे घर थी पोइ असांजो छा थींदो मवाली असां सां गॾु हूंदो त को दिलि खे आथत हूंदो जे न त इहे ॿिले वारा तारा विझूं हिक ॿिए ॾे वेठा ॾिसंदासीं गोबाटो ऐं मां अबा लालू सलाम वालेकुम। वालेकुम सलाम चाचा घुमटा बे खबर मवाली दी बा। अबा छोरे ठिप जवाब ॾेई छॾियो। चरी ओ छा मवाली ये करण सां दुनिया रहंदो असां दे मथा खिलंदी हे जेके ॻोठ में शैतान रहनि था इहो पंहिंजो शिरो वधाईंदा त मूं वारी ससु सगोरी वरी फिर थी वेंदी। अबा मां त ज़ाल लाइ चयोमांसि त वीचारी परेशान आहे ऐं तुंहिंजो न्यापो बि ॾिनोमांसि चवे थो त पावलीअ खे पंहिंजे घर वठी अचो मां उते ई ईंदुसि हाणे चए थो मां साहुरनि जे दर ते सफ़ा न वेंदुसि। ओ चाचा साहुरनि में वीचारो बेइज़्ज़तो थियो न मवाली तॾहिं उन्हनि नथो वञे इहा ॻाल्हि मूं पंहिंजी ससु सुली खे चई त ग़लति थी करे ख़ैर असांजे ॿियनि जे लाइ भलो था सोचूं न असां सभु भलाई कयूं। अॼु मां घर वञा थो वञी थो पुरुष खे घुमायां। आहियो किथे मुंहिंजा जानवर सिपाही हो वॾा जानबाज़ चवण में को ॾोहो थो थिए। हा वॾा असां तुंहिंजा जानबाज़ सिपाही आहियूं। ॻाल्हि त ॿुधो केॾी महिल भुल में फुल आईनो ॾिसंदा आहो जेको पेरनि ताईं हूंदो आहे तव्हांखे पाणी ख़बर पइजी वेंदी त तव्हां जानबाज़ आहियो जानवर आहो। हिकिड़ो टंग खां मंडो ॿिए जे कन जूं आइसूं सड़ी पियूं आहिनि चओ हिकु ॿुधे ॿी माण्हू पाण बि कुझु थींदो आहे लजी खजी वॾा हिन महिल खजी किॾा आहे दुआ कर त को ॿी शादी जा त पोइ निकाह जो ख़र्कू खराए खोड़। ईसा हाणे ॾे मूंखे इहो ॿुधायो त तव्हां ॿई हुयव किथे। वॾा माई कदी मिली हुई चवंदी हूंदी त फ़ैसिलो करायो ॻोठ जो कहिड़ो माण्हू न आहे जंहिंखे माई कदी इहो न चयो हुजे त वल्लू ऐं लालू जो फ़ैसिलो करायो। हा पर तव्हां छा चयोसि। वॾा असां चयोसींसि त ॻोठ में ॿिया बि माण्हू अथई उन्हनि खे चओ लालू को ॿुधल वटा परे न आया जो असां हुनखे मिनत कई छा चई सम्झण वारा सम्झी इहो जल्दी में ॿुधी है न। सुठो कयो वल्लू कोड़ो ऐं इहो मिठल लाक मां निकिरंदा असांजी जान छुटे कथा पिया आहियूं। ओ चाचा रीवस काॾे ॾिठो आहीं हिला ते वे आयो बनी घुमण भला ॾे ख़बर कमकार त सही आहे न हिते कमु सही आहे पर वल्लू ऐं मिठल वारो कमु सही नथो लॻे। सही कीअं न आहे बाबा टोनी इन्हनि ॿिन्ही बेस्तनि जो कमु ई इहो आहे घर खां थाणो थाणे खां घर इन करे सेठ धनुअ जेको आहे वल्लूअ जे घर खां थाणे ताईं रोड पको कराए छॾियो आहे जे पुलिस खे वल्लूअ जे घर ताईं पहुचण में देरी न थिए। रिवर्स में चाचा वल्लू ऐं मिठल जे सुधरण जा चांस मूंखे नज़र नथा अचनि। बेसी बाहि पइजी वई अथनि अहिड़ा माण्हू पंहिंजूं बेस्तीअ जूं ॻाल्हियूं ॿुधाए ख़ुशि थींदा आहिनि। बेस्ती थियण जूं ॻाल्हियूं बि ख़ुशि थी ॿुधंदा आहिनि। क्यों हिला रहे हो अंकल। हाँ भाई मैं भला अच्छी दाढ़ी में क्यों कूड़ ॻाल्हाऊंगा रोज बेस्ती जगह घर में बैठ के हिसाब करता है फिर जॾहिं ॻणप घटि थींदी अथनि न उन ॾींहुं उहो मुंहुं खां मथां बि पुछींदा आहिनि। अजीब ॻाल्हि आहे अहिड़ा माण्हू बि आहिनि। ॿियो न त पुटु तो सां माण्हू ॾिठो किथे आहे। चाचा रीवस में तव्हां तजुर्बेकार बुज़ुर्ग आहियो। लालू जहिड़े सेब ते सियाणे माण्हू जो पीउ आहीं तूं मूंखे घटि हूंदे छा। चाचा मुंहिंजो हिकिड़ो कमु त कर। कहिड़ो। मूंखे हिन ॻोठ में रहणो आहे लालू खे सिफारिश कर न त मूंखे घर वारो करे मुंहिंजी शादी कराए छड़नि वारी ज़िंदगी में केतिरी गुज़ारी थी अगरि मां बि ॿार आहियां वॾो थी वियो आहियां हाणे। ॻाल्हि वरी भली कई अथई पर ॻाल्हि ॿुध को मुनासिबु वक़्तु ॾिसी पोइ मूंखे वरी यादगिरी ॾियारजांइ। चाचा रीवस हिकिड़ो मसइलो ख़तमु थींदो त वरी ॿियो मसइलो शुरू थींदो। हा इहा त ॻाल्हि आहे। अदी जेके फ़क़ीर जिन कढंदा आहिनि उहे काथे मिलंदा। छो मवाली जिन कढराईंदी आहे छा। मवाली त ही घर ई छॾियो आहे अचे ही कोन तो। पोइ बाक़ी कंहिंखे जिन वरितो आहे। अम्मा सुरीली के। अम्मा खे जिन तोखे कीअं ख़बर पई। अम्मा के ॿे न बाबे कल्लू वारे जिन वरितो अथसि। बाबे कल्लू खे वरी जिन किथां आयो। अदी मुंहिंजो मतिलबु आहे बाबो पाण जिन थी अम्मा में अची वियो आहे। ईअं कोन्हे पर तूं इहा ॻाल्हि करी कीअं थी। ॾिसी कोन थी अम्मा सफ़ा बाबे कल्लू वांगुरु सख़्तु थी वई आहे। मुंहिंजी ख़ुशीअ में त ख़ुशी न आहे मूंखां मुंहिंजो मवाली परते करे चयो अथसि। अम्मा खे बाबे जिन न आहे लॻो ख़बर कोन अथई शुरू खां वठी अम्मा सख़्तु आहे बाबे खे बि बश्क कोन कंदी आहे। हा इहे बि आहे भला तूं सलाह ॾे न त अम्मा खे कीअं राज़ी कयां। कान थींदी सह राज़ी कुझु बि कर भली ज़हर खा दिमाग़ मां इहा हवा कढी छॾ त तूं घोबाटे जे घर रहंदी ऐं लाली
तू ॿुधा मूं करे लालू पुट खे के ॻाल्हि खां जवाब ॾिनो आ छा थी करी वात में मुंग अथई छा? न मां तू लालू जी हर ॻाल्हि खे मञींदी आहीं। त पोइ तू ई हाणे ॿुधा लालू जहिड़े जी मूं ॻाल्हि कोन मञी त हिन बेवकूफ़ छोरी जी कीअं ॻाल्हि मञींदसि? अम्मा हाणे मां तोखे तुंहिंजी धीउ थी ॾेखारींदसि। मां सम्झी वई आहियां त घी हाणे सिधी आंगुर सां कोन निकिरंदो। कीअं कोन निकिरंदो? ऐं लाली ॾे ख़बर कीअं खपी वियो छा? टियों ॾींहुं त लालू 10 सेरनि वारो दॿो वठी आयो। अम्मा घी त एतिरो पियो तोखे मां तई में विझी तरियां न त बि घी कोन खुटंदो। अम्मा पावली तोखे मिसाल में धमकी ॾेई वई आहे। धमकी ॾेई वई आहे? मुंहिंजो कहिड़ो अंगूठो पटींदी? अदा रे बस हेस मां तोखे हथ थी ॿधा पंहिंजे पुट लालू खे सम्झा चईसि त पुलिस वारो ज़ोर सां त हट रहे फ़ैसिलो रख रहे न। माई पहिरीं त ग़लती इहा कई अथई त सॼो ॻोठु छॾे ऐं वलूअ जहिड़े ॼरके ते वञी हथु रखियो अथई। रोज़ नचा रोज़ फॾा। बसि अदा इन वलूअ मुंहिंजे मिठल खे पाले एॾो जवान कयो। बसि तूं हिकिड़ो थोरो कर पंहिंजे पुट लालूअ खे मञा पंहिंजे वलूअ मिठल जी जान छॾाए। ठीकु आहे कोशिशि कंदुसि लालूअ खे चवंदुसि त फ़ैसिलो करे तव्हांजी जान छॾाए। इहा पूपू त वॼाई न त मूंखां पंहिंजा सभु ॾुख गुसरी था वञनि। जेसि ताईं मिठल ऐं वलू आज़ादु थियनि तूं मुंहिंजे हली घर रह न। मां तुंहिंजे घर रहां छो? सुबुह मंझंदि शाम इहो पूपू वॼा त मुंहिंजो हां ठरे। वाह दीदी ॻाल्हि करी 3 टाइम वेही मां पुपू वॼायां इहो मूंखां कोन थींदो। थकिजी मां त पोइ मूंखे पढ़े भराए ॾींदो। ईअं न चओ अदा। अदा चई मुंहिंजा आंड्रा कपे छॾियई। ख़ैर हिकिड़े ॻोठ जा हूं फरमाइशी कई अथई त पोइ पूरी कंदोसि। महिरबानी लख कुर्ब तुंहिंजा। हा हाणे ॻाल्हि ॿुध तूं घर जे अंदरां बेजाए मां घर कोन ईंदुसि अंदरां बेजाए मां ॿाहिरां ईंदुसि पोइ ॿाहिरां ईंदी ऐं मां तोखे पुपू वॼाईंदुसि। अदी सदको वञे अणपूरा अदा भेण चयो अथई त हाणे मुंहिंजा ॾुखनि जो साथ ॾिजे। लालू खे चई पंहिंजी भेणी वे वलू खे आज़ादु कराए ॾे। हा हा चई छा थी भेणियो हूंदो तुंहिंजो मुंहिंजो भेणियो छा थींदो? भला हाणे मां तुंहिंजी छा थियां? अदी त हाणे चिड़ न हाणे इहो रिश्तो रखियो अथई त हिनखे निभाइजे। मवाली पावली जे धमचण वारे चक्कर में असांखे पाण चक्कर पिया था अचनि। मवालीअ मकान में वञी मुंहुं हयो आहे ऐं पावलीअ कमरे में पाण खे वाड़े छॾियो आहे। गाह बि नथी खाए। गाह नथी खाए छो? बकरी आहे छा? कंहिं चयो गाह नथी खाए? तो जो चए त पावली गाह नथी खाए। ईअं चयमि? अल्लाह ख्याल ॿिए पासे हो मुंहिंजो मतिलबु आहे त मानी बि नथी खाए। लाली चाची मासी सुरीलीअ खे पंहिंजे ज़िद तां लहणो पवंदो ऐं पावली जी जुदाई खे सहणो पवंदो। मवाली ऐं पावलीअ खे चाचे घोबाटे जे घर रहणो पवंदो ऐं इहो सभु कुझु तोखे अम्मा खे चवणो पवंदो। हिकिड़ो चक्कर कोशिशि कई अथमि पर चाची मासी सुरीलीअ ॻाल्हि वराए वरी मुंहिंजे मुंहं में हई अथमि। इन शेरो शायरी खे छॾ हाणे थोरो संजीदा थी। संजीदा थियूं या रंजीदा थियूं पर तुम्हारी जेका मां न चाची मासी सुरीली उहा कोन मञींदी। ॾाढी सिधरी आहे। लाली हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधां इहा तव्हांजी सगी मां हुआ? हा हा सगी आहे तॾहिं त असांखे पाण खां परे नथी करे। धीअरुनि खे हूअं बि धिके धार कबो आहे। हू छाजे लाइ मिसाल ॾींदा आहिनि त धीअर पराओ धण हूंदियूं आहिनि ऐं धण वांगे धिकजी बाबे कलो जे घर परणजी आई। त पोइ तव्हां ते पाबंदी छाजे लाइ थियणे? छॾे न पावलीअ खे त वञी मासी सेठाणी जे घर मवाली सां गॾु रहे। बसि अल्लाह अम्मा खे सम्झ ॾे बाक़ी असां खां अम्मा ज़ोर आहे। हेलो हेलो चिलकड़ी आया छा? अरे कोन आई तूं सुम 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 तूं सुम सुम। मिठू मिठल तूं ख़ुशि त आई न? हा थाणे जे इलाक़े में ॾाढो ख़ुशि आहियां। हा न बेस त आयो न इन जे करे थाणे में बि ख़ुशि आयो। ए चिलकड़ी मूंखे तुंहिंजी ॾाढी सिक लॻी आहे। त पुने बागा मां छा कयां? थाणे में मामा वलूअ खे ॾिसी मुंहिंजी सिक पूरी कर। हलेड़ी बंदूक तुंहिंजो ठका ओ इन गिझ जो मुंहुं ॾिसण खां सुठो आहे मां कंहिं ॿिले जो मुंहुं ॾिसां। हाणे इहो मुंहुं ॾिसण जहिड़ो आहे। चङो भला ईअं कर जेकॾहिं मामा वलूअ जो मुंहुं नथो वणई त पोइ कंहिं ॿिए खे ॾिसी सिक पूरी कर। चिलकड़ी हिते को बि अहिड़ो बूथ कोन्हे जेको तुंहिंजे बूथड़े सां मिले। सभु हिते पुराणा आहिनि 3 दॿा लोह पुराणा।
त पोइ मां तोखे बिस्तरो मोकिलियो हुयो माए न उन में पंहिंजो पाण खे वेड़े सेड़े सुम्ही पओ। चिरकड़ी जेको तो बिस्तरो मोकिलियो हो न उन जी सवड़ आहे न सूबेदार सूतली खणी वियो ऐं जेके 2 विहाणा हा न उहे 2 सिपाही खणी विया। ॿुध तव्हां खां वधीक बुखिया आहिनि छा? अरे चिरकड़ी तोखे कहिड़ी ख़बर त कहिड़नि सूरनि में वेठा आहियूं, हिते सभिनी जो लॾो पाॾे ते आहे। अॼु ॻाढ़ी कुते वारी थोड़ी सवेर खां वठी ॻाढ़ी पई थी लॻी। अरे अॻे चकर बि सिपाही ईअं पादर आया आहिनि न ॻाल्हाइण था। चिरकड़ी ऐं पोइ ॻाल्हाईंदासीं। हिते घणा सार सड़िया सुता पिया आहिनि निभाला। ठीकु आहे, ओके बाय सी यू टी यू बी यू। ॿुध त साईं। हलो हलो ओ मिठू हलो। अदा नंढा जीअं था वॾा जॾहिं खां लालू चङो मुड़ुसु थियो आहे मिठल ई वलू ॿधिजी वियो आहे थाणे ते तॾहिं खां वठी असां ॼण बेरोज़गार थी विया। अदा वॾा ज़रूरत थिया उहो असां हराम जी रोटी खाऊं हिलाल जी करे खाई सघूं था। शागिर्द ना फरमान जी उस्ताद विलायती शैतान। सुठी सोच वेड़ाई थव जहिड़ो माहौल हले थो माण्हुनि खे बि ओड़े ई थियणु घुरिजे न त यार जेको गुज़र सफ़र आहे न ॾाढो ॾुखियो थींदो। हाँ उस्ताद असां बि उन ई सूर वारो सूर पिया वॼायूं त कहिड़ी हक़ हलाल जी रोज़ी कमायूं। तुंहिंजे ज़हन में कुझु आहे त ॿुधा। हलूं था गॾिजी लालू ॾे ऐं चऊंसि था त 2-3 मण चर्स घुराए ॾे त रोज़ी कयूं। अरे माठ कंदो त ॿुधाईंदोसांव न लालू खे था हली चऊं त किश्तो वठी ॾे तोसां पिनूं। अरे न तव्हांजे दिमाग़ में इज़त वारी रोज़ी कान ईंदी छा? त पोइ ॿुधाए न उस्ताद कहिड़ी। अरे माठ कंदो त ॿुधाईंदोसांव न लालू खे था हली चऊं सेठ धनु सां ॻाल्हाए 2-3 एकड़ ॿनी जा वठी ॾे त कायूं। उस्ताद वाकई असां ॿनी काहींदासीं। फ़िलहाल चऊंसि था असां ॿनी कायूं था पोइ ख़बर ते काइण खां पोइ पाण सम्झो था छा थींदो आहे। इन जो मतिलबु त जेॾां जी हवा हलंदी उन ई पासे हलंदासीं। हाणे सम्झी वियो न इहा ॻाल्हि ॿियनि खां त छा पर पाण खां बि लिकाइजो जीअं तव्हांजे कपिड़नि खे ख़बर न पवे त असां ज़मीन ज़ब्त करण लाइ था वठूं। उस्ताद लालू असां ते एतबार कंदो। लालू खे यकीन ॾियारण वारो मां आहियां तव्हां रुगो मुंहुं भेला कजो। उस्ताद सफ़ा यही उस्ताद अरे अहिड़ा बूथ कयो ॼण तव्हांखे कंहिं पादर हया आहिनि। अचो डीज़ल हलो हलो उस्ताद हलो। ओ लाली लाली जी अम्मा। अय दी का बुखार ऐं मथे जी सूर जी गोरी अथई त मूंखे आणे ॾे ॾाढो सूर आहे। खणी थी अचां। हरू भरू खणी पंहिंजा हाल हीणा कया अथई। हरू भरू खणी पंहिंजा हाल हीणा कया अथमि ऐं कोन हाल हीणा कया अथमि। हिकिड़ी उहा चुपड़ी मुहांडी पावली जेको पाण खे कमरे में बंदि कयो अथसि हीअर बगी ढगी मूं ते आई पई आहे। हा मां ही वठ। पाणी ॾींदी या रड़के खावां? हा ॾेई थी पाणी। बुखार मूंखे आहे छिती वरी ही थी पई आहे। मां छिती कान थी आहियां पर तोखे ॾिसी मूंखे चिड़ थी अचे। छा ते थी चिड़ अचई? हाँ चिड़ इने ते थी अचे त हरू भरू खणी ज़िद कयो अथई इन ज़िद में पाण वञी थी करंदी। दिमाग़ खे थधो कर ऐं दिलि वॾी कर। छॾ पावली वीचारीअ खे त वञी सावरनि जो घर आबाद करे। सावरनि जो घर आबाद करे ऐं मुंहिंजो घर बर्बाद करे। छो तुंहिंजो घर बर्बाद थींदो? मां ऐं लालू तुंहिंजे घर खे आबाद करण जे लाइ काफ़ी न आहियूं। मां थी चवां मूंखे अॻई मथे में सूर आहे वधीक परेशान न कर। तूं धीउ जे लाइ परेशान थींदी बाक़ी मां वाली जा माउ पीउ परेशान कोन थींदा हूंदा जेको पंहिंजो पुटु सहायो वेठा आहिनि। छोरी मां तुंहिंजी मां आहियां तूं मुंहिंजी मां न आहीं जो लचकर थी जी। मूंखे ॾे पाणी खण पंहिंजूं टिकियूं। हिकिड़ी गलती लथी कर वरी पावली जी जुदा ॻाल्हियूं करे। न खा त न खा असांखे छो थी साईं। ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।